बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हदीस शरीफ में ईंदो आहे त जंहिं शख़्स बिस्तर ते सुम्हण वक़्तु यानी बिस्तरे ते सुम्हण वक़्तु ही कलमा पढ़िया, ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु लहुल मुल्कु व लहुल हम्दु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर, ऐं ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, ऐं सुब्हानल्लाहि वल्हम्दुलिल्लाहि वला इलाहा इल्लल्लाह, जंहिं बि इहे कलमा पढ़िया त उन जा गुनाह बख़्शा वेंदा, तोणे जो उन जा गुनाह समुंड जी गज खां बि वधीक हुजनि। पोइ जेकॾहिं असांजा गुनाह समुंड खां जी गज खां बि वधीक आहिनि त अल्लाह तबारक व तआला इन्हनि कलमनि पढ़ण जे सदक़े में उहे गुनाह समूरा बख़्शे छॾींदो। तंहिंजे करे असांखे इहे कलमा पढ़णु घुरिजनि ऐं असांजा पंहिंजा जेके गुनाह कयल आहिनि त उहे बख़्शिरायूं ऐं अल्लाह तबारक व तआला खां तौबा घुरूं, तौबा जी तलब कयूं त अल्लाह तबारक व तआला असांजा गुनाह बख़्शे छॾींदो।